नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त क्रीड़ा में खबर ॾींदाऊं। क्रीड़ा भरिसां पीरो वसण खां मेरापुर रोड जी ॿीहर तेमीर न थियण खिलाफ़ शेरनि नौजवान इत्तेहाद पीरो वसण जे अॻुवाणनि पारां बैनर हथनि में खणी पीरो वसण खां मेरापुर पैदल मार्च कयो। नौजवान इत्तेहाद पीरो वसण जे अॻुवाणनि मंज़ूर सिंधी, असद अली जमाली, सदाम सिंधी, रफ़ीक सूमरो ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पीरो वसण मेरापुर रोड गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां ॿीहर तेमीर न थियो आहे, जंहिं सबबि हितां जो अवाम रोड न हुजण करे काफ़ी मुश्किलातुनि के मुंहुं ॾेई रहियो आहे। असां मरीज़नि के अस्पतालुनि ॾांहुं पहुचाइण में सख़्त परेशान थियूं था। इन वज़ीर आला सिंध खां पुरज़ोर मुतालबो कंदे घुर कई त जल्द खां जल्द पीरो वसण मेरापुर रोड ठारायो वञे त जीअं इलाइक़े वासी ऐं शहरी आसानी सां सफ़र करे सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।